अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ न्यूज़ तक यहाँ संझा सैयद हलन की हेडलाइंस तरफ। सुप्रीम कोर्ट सिंध पंजाब के कच्चे वारा इलाइक़ा धाड़ेलनि खां क्लियर कराइण जो हुक्म ॾेई छॾियो। रहीम यार ख़ान जे ॻोठ भोंग में सिक्योरिटी एहलकारनि जी मुक़ररी बरक़रार रखण जी हिदायत। रहीम यार ख़ान मंदिर हमले बाबति पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी। अदालत मंदिर ते हमले में मुलविस जवाबदारनि जी सुञाणप हिकु हफ़्ते में मुकमल करण जो हुक्म ॾींदे चयो आहे त जवाबदारनि जी सुञाणप खां पोइ गिरफ़्तार बेगुनाह माण्हुनि खे आज़ादु कयो वञे ऐं चालान ट्रायल कोर्ट में पेश कयो वञे। ट्रायल कोर्ट इल्तवा खां सवाइ 4 महीननि में फ़ैसिलो यकीनी ॼाणाए। पाकिस्तान के अफगानिस्तान में तेज़ी से बिगड़ंदड़ सूरत हाल ते ख़दशा आहिनि ऐं भारत सदाईं अफगानिस्तान में स्पॉइलर जो किरदार अदा कयो। को बि मुल्क पाकिस्तान खां वधीक अफगानिस्तान में अमन जे क़याम जो हामी न आहे। अफगानिस्तान जी मौजूदा हालतुनि सबबि पाकिस्तान में पनाहगीरनि जी मोह ॾींदी। पाकिस्तान वधीक अफ़गान पनाहगीरनि जो दबाव बर्दाश्त नथो करे सघे। अफगानिस्तान अमन कॉन्फ्रेंस मुअत्तल न पर मुलतवी थी हुई। कॉन्फ्रेंस जी नई तारीख़ जो ऐलान जल्द कयो वेंदो। जांच मुकमल थियण ताईं अफ़गान सफ़ीर जी धीअ खे असां सां सहकार करणु घुर्जे। परॾेही तर्जमान ज़ाहिद हफ़ीज़ जी मीडिया ब्रीफिंग। इलेक्शन में फ्रॉड रोकण जो हल टेक्नोलॉजी आहे। टेक्नोलॉजी की मदद से पाकिस्तान में शफ़ाफ चूंडू कराईंदासीं। पाकिस्तान में 30 लाख अफ़गान पनाहगीर आहिनि। असांजो असल कम शहरनि जूं ज़िंदगियूं आसान बणाइण आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीब से खिताब। ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस की कार्रवाई। एक दहशतगर्द मारिजी वियो। एक दहशतगर्द के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया वियो। दहशतगर्दनि सां फायरिंग की जेवट में नाइक ज़ियाउद्दीन शहीद थी वियो। ISPR मूजिब गिरफ़्तार दहशतगर्द इंकशाफ किया है त हू फौजी चेकपोस्ट से हमले की रिथाबंदी करे चुका हुआ। पाक फौज दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ पुरज़म है। असांजे सिपाहियुनि जूं कुर्बानियूं असांजे अज़म खे वधीक मज़बूत बणाईंदियूं। तालिबान अफगानिस्तान जी ॿी अहम तरीन शहर कंदरा ते कब्ज़ो करे वरितो। परॾेही मीडिया मूजिब गज़नी ऐं हेरात मुकमल तौर तालिबान जे कंट्रोल में अची चुका आहिनि। तालिबान जे कब्ज़े हेठि आयल सूबनि जो अंग 12 थी वियो आहे। तालिबान जे गादी वारे शहर ॾांहुं तेज़ी सां वधी रहिया आहिनि ऐं तालिबान काबुल खां रुॻो 130 किलोमीटर परे आहिनि। सिंध सरकार ज़मीनूं वफ़ाक़ खे ॾियण खां इनकार करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त सिंध में 1965 ऐं 1971 में छॾियल मुतरका मिल्कियतूं कंहिं बि सूरत में नीलाम थियण न ॾींदासीं। बंगालियुनि ऐं ॿियनि पारां सिंध में छॾियल मिल्कियतूं रुॻो सिंध जी आवाम जो आहिनि। छॾियल मिल्कियतूं वफ़ाक़ी सरकार या कंहिंजे पीर जूं न आहिनि। PTI MQM सिंध ख़िलाफ़ साज़िशूं बंदि कनि। वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे। पाकिस्तान में कोरोना के वधीक 99 मरीज़ फौत थी विया। 4691 नवां केस ज़ाहिर। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जी हाकारी केस जी शरह 7.76% रही। NCOC मूजिब कोरोना के फौतुनि जो अंग 24,266 थी वियो। मजमूई केस 10,99,213 ताईं पहुची विया। सॼे मुल्क में 3,970 मरीज़ सिहतयाब थी विया। सिंध के गादी वारे शहर कराची समेत सॼे सूबे में अॼु कोरोना SOPs तहत कारोबार बंद। बसुनि ऐं रेलगाॾियुनि में 50% मुसाफ़िर SOPs सां सफ़र करे सघंदा। वफ़ाक़ी हुकूमत आशूर दिहाड़े के मौक़े ते 2 मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। फ़हरूख़ खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब 18 ऐं 19 अगस्त ते सॼे मुल्क में आम मोकल हूंदी। ठटे जे कोहिस्तानी इलाइक़े झंपी जे हज़ारे एकड़ ज़मीन जामशुर जी ॼाणाए बालार वारो मामिलो। मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ
सेटलमेंट सर्वे एंड लैंड रिकॉर्ड्स जी टेक्निकल टीम जोड़ी वही ठटे ऐं जामशोरो ज़िलनि जी रेवेन्यू इंतजामिया खे लाॻापियल मुख़्तियार कारनि ऐं घुर्बल रिकॉर्ड समेत पहुचण जी हिदायत टीम जी मुक़ररी खां पोइ ज़मीनुनि जा खाता जालसाज़ी ज़रिए तब्दील कंदड़ लैंड माफ़िया में थड़थलो मची वियो। शिकारपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में गढ़ी तेगो जे कचे में शहीद थियल पुलिस एहलकार जे केस जी ॿुधणी। तेगो तेगाणी अदालत में पेश। पुलिस एहलकार जे क़त्ल केस जो फरियादी ऐं शाहिद अदालत में पेश न थिया। पुलिस तरफ़ा एक ASI रिपोर्ट खणी अदालत पहुतो। पुलिस पारां ॿियनि रूपोस जवाबदारनि बाबति इश्तिहार ॾियण जी इस्तदा। ASI अदालत खे असराइतो जवाब न ॾेई सघियो। SHO खे नोटिस जारी। तेगो तेगाणी जो चवणु आहे त सियासी इंतकाम जे करे कूड़ा केस दाख़िल कया वञनि था। 30 सालनि खां पुलिस जी मदद कई आहे। लाड़काणे जे मुराद वाहण वारे इलाइक़े में जसकाणी ऐं बिरोही बिरादरी जी बिंदरियुनि में झेड़ो लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि नौजवान समीर अली बिरोही मारिजी वियो। लाड़काणे शहर में ई अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे दुकानदार खे क़त्ल करे छॾियो। चकभरसा पुलिस पारां मुक़ाबलो ॼाणाए नौजवान खे मारण वारो मामलो। ॻोठ मोहम्मदाबाद वासी नौजवान गुलाम मुस्तफ़ा सुमरो जे घर में कोहराम। एहतजाज मक़तूल जे भाउ जो चवणु आहे त पुलिस भाउ खे बेगुनाह गिरफ़्तार करे आज़ादी लाइ 20,000 रुपया घुरिया। न ॾियण ते भाउ खे कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए क़त्ल कयो वियो आहे। घोटकी वेझो 10 ॾींहं अॻु शेंग बंद वटि मौलवी यूसुफ चाचड़ पतण वारे इलाइक़े दरियाव में बुॾी वियल 2 नींगरनि जो पतो न पियो। नींगर रबनवाज़ मीराणी ऐं साजिन अली मीराणी जा लाश न मिली सघिया। भाऊ खोसो ऐं भरपास वारनि इलाइक़नि में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न आयो। वधीक कबाड़ी फौत। कोट सईद खान जखराणी में उड़ी विगे 6 वरियनि जी मरियम महीटो हयाती विञाए वेठी। 2 हफ़्तनि दौरान उड़ी विगे हिक ई घर जा 4 ॿार फौत थी चुका। सांगड़ भरिसां झोल जे ॻोठ मोहम्मद खान चन्नड़ वटि मोटरसाइकिल खे ट्रॉलर जो टक्कर। रिटायर्ड पुलिस एहलकार नारायण दास मेघवाड़ फौत। गुपचाणी भरिसां नवाब शाह दौड़ रोड ते ट्रैक्टर ट्राली कल्टी। हिक ॼणो फौत। फौती जी सुञाणप ॻोठ ताज मोहम्मद मुगैरी वासी ज़ाकिर मुगैरी तौर थी। सिंध समेत सॼे मुल्क में सुभाणे आज़ादी जो ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण लाइ तयारियूं उरूज ते पहुची वयूं। जश्न आज़ादी जे मौक़े ते नंढनि वॾनि शहरनि में इमारतूं घर ऐं घिटियूं सावनि झंडनि ऐं झंडियुनि सां सींगारियूं पियूं वञनि। स्टॉलनि ते क़ौमी झंडियुनि बेजिस टोपियुनि ऐं शर्ट्स जी ख़रीदारी में ॿार नौजवान तोड़े औरतूं दिलचस्पी वठी रहियूं आहिनि।